अला कदीर बा मुझे दोस्त व्हाट्सएप ते स्टेटस रखे मान जो स्टेटस ॾिसां उनखे ख़बर ही न पवे ऐं उहो मूंखे मैसेज करे मान जो मैसेज ॾिसां केर भी तव्हांखे मैसेज करे केर भी को स्टेटस रखे तव्हां उनजो स्टेटस ॾिसो उनजो मैसेज ॾिसो ऐं अगले ख़बर भी न पवे। बिल्कुलु अहिड़ो तरीक़ो शानदार तरीक़ो मौजूदु आहे। काफ़ी दोस्त जेको अहिड़ा कॉमेंट्स कंदा आहिनि ऐं कुझु दोस्तनि खे ख़बर बि हूंदी कॉमेंट्स करे ॿुधाईंदा जेके दोस्तनि खे ख़बर आहे त केॾो ज़बरदस्त शानदार तरीक़ो आहे। ॾिसो काफ़ी आसान तरीक़ो त व्हाट्सएप खोलण खां पोइ जेके मथे तव्हांखे थ्री डॉट्स ॾेखारंदा हिते तव्हांखे सेटिंग जो ऑप्शन ॾेखारिबो सेटिंग जे ऑप्शन ते क्लिक करे हिते अव्हांखे ऑप्शन ॾेखारिबो प्राइवेसी वारो ठीकु आहे। प्राइवेसी वारे ऑप्शन ते क्लिक कयो हिते तव्हांखे जेको रीड रिसिपेंट वारो ऑप्शन खुलियल ॾेखारिजे थो पियो इनखे छोड़ो बंदि करे छॾियो। इन खां पोइ इनजो नुक़सान बि अथव नुक़सान कहिड़ो मां तव्हांखे ॿुधायां थो। रीड रिसिपेंट्स वारो जेको ऑप्शन तव्हां बंदि कंदा इन खां पोइ तव्हांखे व्हाट्सएप जी केर बि दोस्त ॾिसो पिया उनजा व्हाट्सएप स्टेटस ॾिसो पिया मैसेज ॾिसो पिया अगले खे ख़बर न पवंदी। ॿ ब्लू टिक जेके ईंदा न ईंदा न पवे नुक़सान इहो अथव रीड रिसिपेंट खे बंदि करण जो त बाबा अव्हां बि जेको अगले दोस्त ॾे कंहिंखे बि मैसेज कंदा अव्हांखे ब्लू टिक जेकी अची वेंदी आहे न ख़बर पवंदी त बाबा ने मैसेज ॾिठो आहे या न ऐं जेको अव्हां स्टेटस रखंदा उनजी ख़बर न पवंदी।